वलिय्यिही वस्सलातु अला नबिय्यिही वल वज़्न वल फ़ज़्ल वल अद्ल वन नज़्म वल अज़्म बिल जज़म बिवहदतिही व बिकिब्रियाइही व बिसुल्तानिन व बिइअलानिन व बिइत्क़ानिन व बिईमानिन व बयानिन फी फ़ुरक़ान वहदहु ला शरीक लहु वहदहु बिवहदतिन मुवहिदन बिवहदा वहीदन व अहदन बिला मुददिन व जुददिन व नुसबिन व वस्फिन फिल कमाल ला शरीक लहु वला नज़ीर लहु वला मुशीर लहु वला ज़िद्द लहु वला निद्द लहु वला जऊद लहु वला मिसल लहु वला मिसाल लहु वला मुकाज़िम लहु वला मुदानी लहु वला मुकाज़िम लहु वला मुनाज़िर लहु वला जलद बलद वलद जसद रुस्व जुज़्व उज़्व नुज़्व लहु वला जज़ब वस्फ़ाई बका बैत खस्म लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मंजूमना व मक़सूदना अजदरल खल्क़ जदीरना आज़मल खल्क़ व अनवरल खल्क़ व अकमलल खल्क़ व अशरफल खल्क़ व अजमलल खल्क़ व आसनल खल्क़ मिनल हुस्न वल इदारत वल हिदायत वल हिकायत वल इनाया वल अमामत वल इमामा अअलाना व अजलाना व अतक़ाना व अजहद व रफ़अना व अकबरना व अख़दरना अहमद अनवर अजदर औसक़ अनवर अजमल अकमल लहु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिर रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन व काना अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। या अय्युहल्लज़ीना आमनु ज़ुकुरुल्लाह ज़िक्रन कसीरा वसब्बिहूहु बुक्रतन व असीला हुवल्लज़ी युसल्ली अलैकुम व मलाइकतुहु लियुख़रिजकुम मिनज़्ज़ुलुमाति इलन्नूर व कान बिल्मुमिनीन रहीमा। तहिय्यतुहुम यौम यल्क़ौनहु सलाम व अअद्द लहुम अज्रन करीमा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सबई आशिक़ रसूल साहब अहल बैत जा ग़ुलाम जागी करे महबूबन साईं जन जी ज़ात ते ॾाढा दुरूद पाक पढ़ो।
वाला अलैहि वसल्लम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। जिते न साथी को साथ दींदो उते पोशाफी हुजूर थींदो। आशिक़ रसूल ॾाढा जो सुभान अल्लाह। जिते न साथी को साथ दींदो उते पोशाफी हुजूर थींदो। असां में आहिनि गुनाह के खुदा को माफ़ी वठी सो ॾींदो। ज़मीन हूंदी ततल समूरी, ज़मीन हूंदी ततल समूरी उते पघर में कई पिया ॿुॾंदा। अल्लाह ज़मीन हूंदी ततल समूरी उते पघर में कई पिया ॿुॾंदा। धणीअ खां पोइ जन्नत वठी ॾियण लाइ हबीब सोणो उते पोइ ईंदो। खुदा जो महबूब उम्मतन लाइ खुदा अॻियां वेंदो। सजदे में पिणो तो बेशक खुदा जो महबूब उम्मतन लाइ खुदा अॻियां वेंदो। सजदे में पिणो तू माफ़ कर मुंहिंजी उम्मत के शफ़ा हबीब जी रब मञींदो। असां में आहिनि गुनाह के, असां में आहिनि गुनाह के खुदा को माफ़ी वठी सो ॾींदो। जिते न साथी को साथ ॾींदो उते पोशाफी हुजूर थींदो। असां में आहिनि गुनाह के खुदा को माफ़ी वठी सो ॾींदो। अल्हम्दुलिल्लाह अज 24 नवंबर सन 2018 बमुताबिक 15 रबीउल अव्वल 1440 हिजरी शंछर जी शाम कंधरा शहर जे भरसां अवां जे गोठ गुल मोहम्मद लाशारी में बिरादर में मोहतरम हजरत मौलाना साईं गुलाम मुस्तफ़ा साहब जन जे वास्ते सां सालाना रब्बिल अव्वल जे न जलसन जी तकरीब में अल्लाह तबारक व तआला दूर दराज को सफ़र कराए ताजे हिन गोठ जी शायद मूंखे 3 दफ़ो ज़ियारत भी कराई आहे, कुरान ॿुधाइण जी सआदत भी नसीब कराई आहे। मुझा दोस्तों ये रबीउल अव्वल जा बाबरकत महीनो हली रहियो आहे। इन महीने में मुझे साईं जी विलादत भी थी आहे त हिन महीने में मुझे साईं जो वसाल भी थियो आहे। किन उलमा जो ख्याल आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी विलादत 5 रबीउल अव्वल ते थी आहे। किन आलिमन जो ख्याल आहे त महबूब जी विलादत 8 रबीउल अव्वल ते थी आहे। किन बुजुर्गन जो ख्याल आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत 12 रबीउल अव्वल ते थी आहे। पर जेके जमहूर उलमा उन्हनि जो ख्याल आहे त हुजूर साईं जी विलादत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 9 रबीउल अव्वल ते थी आहे। उन्हनि जो दलील ॾाढो मज़बूत आहे। जमहूर उलमा चवनि था त 9 तारीख़ अल्लाह साईं महीने में चूंडी आहे, छो त महबूब साईं जे लाइ रब साईं हर शइ चूंडी आहे। जंहिं शहर में महबूब जी विलादत थिए थी उहो शहर मक्को पाक सभिनी शहरनि जो सरदार। वरी अल्लाह साईं हुजूर जी चूंड कई खानदान मो कबीले मो त कुरैश जो खानदान, वरी कुरैश जे खानदान मो पाड़े जी चूंड थी त हाशमी पाड़ो, बाबे जी चूंड थी त हजरत अब्दुल्ला, अम्मड़ जी चूंड थी त अम्मा बीबी आमिना।
इएं रब साईं महीने जे 30 तारीख़ुनि मां नबी साईं जे लाइ तारीख़ बि उहा चूंडी जेको अंग 9 तारीख़ जो आहे। छो त 9 जो अंग अहिड़ो आहे जो उनखे तव्हां ज़रब कंदो जोड़ कंदो त 9 बीठा हूंदा आहिनि मैदान ते 9 करे भॼी न वेंदा आहिनि, रही न सघंदा आहिनि। तव्हां जेके दुकानदार वेठा हो या जेके खीर खपाईंदा हो या जेके तालीम याफ़्ता पढ़ल लिखल माण्हू वेठा हो, इहे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि जल्दी सम्झी वेंदो। बाबा 9 खे जेकॾहिं ज़रब कयूं 2 सां त थींदो 9 × 18। 18 कीअं लिखबो? 8 1 1 ॾह को 18। हाणे हिन ॿिन्ही जी पाण में जोड़ कयो, 8 + 1 जोड़ कयो त 8 ऐं 1 घणा थींदा? ॻाल्हायो, वरी 9 थींदा। 9 खे ज़रब कयो 3 सां, 9 × 3 ॾाढा ॻाल्हायो न। मुंहिंजी तबियत आहे, तव्हां मूंसां न ॻाल्हाईंदो त मूंखां वाइज़ ई न हलंदो। छो त असांजो जलसो ईअं हूंदो आहे, आवाज़ जहिड़ो हिक ॿिए सां कचहरी करणु आहियूं। 9 × शाबाश 27। पढ़ल लिखल छोकिरा ॿुधायो, 9 × 27। इन ॿिन्ही जी पाण में जोड़ कयो, 7 + 2 = 9, वरी 9 थींदा। 9 खे ज़रब कयो 4 सां, 9 चौक 36। 36 कीअं लिखबा? 6 1 3 ॾह को 36। वरी हिन ॿिन्ही जी जोड़ कयो, 6 + 3 वरी घणा थींदा? वरी 9। 9 खे ज़रब कर 5 सां, 9 5 45। 5 + 4 जोड़ कर त वरी 9। 9 खे ज़रब कर 6 सां, 9 6 54। 4 + 5 मिला वरी 9। 9 खे ज़रब कर 7 सां, 9 7 63। 3 + 6 जोड़ कर त वरी 9। बाबा 9 खे ज़रब कर 8 सां, 9 8 72। 2 + 7 जोड़ कर त वरी 9 थींदा। 9 खे ज़रब कर 9 सां, 9 9 81। 1 + 8 जोड़ कर त वरी 9 थींदा। ईअं मुंहिंजो रब तो चवे, दुनिया वारो जीअं 9 जो अंग जोड़ में भी बीठो आहे, ज़रब में बीठो आहे, मैदान नथो छॾे, ईअं मुंहिंजो मिठो मोहम्मद भी 9 तारीख़ ते आयो आहे त मोठे मोहम्मद जी नबूअत भी क़यामत ताईं बीठी हूंदी। ख़ातमुल अंबिया। मुसलमानो, हुजूर जी विलादत 9 तारीख़ ते थी आहे। 9 जो अंग अल्लाह खे हेॾो प्यारो। अल्लाह अकबर कबीरा। मुसलमानो, कुरान जा आशिको, दीन जा परवानो, ॻोठ गुल मोहम्मद लाशारी जे सालाना जलसे में अचण वारो, मां जॾहिं कुरान मजीद खां पुछंदो आहियां, कुरान मांखे तूं मदीने वारे साईं जो शान त ॿुधाए। कुरान ॻाल्हाए करे चवंदो आहे, शाह साहब सैयद मां खां पोइ पुछा कर। अवल मदरसे में पहिरें ॾियारे ते जेको मासूम ॿार खे उस्ताद सबक़ ॾींदो आहे न क़ाइदे जी तख़्तीअ जो, उहा क़ाइदे जी तख़्ती बि तोखे मदीने वारे साईं जो शान ॿुधाईंदी। हथ मथे करे चो सुभान अल्लाह। अलिफ तो चवई अल्लाह जो दिलबर नबी असांखे मिलियो आहे। बा थी चवे बरकत भरियो नबी असांखे मिलियो आहे। ता थी चवे ताजदारे मदीना मुस्तफ़ा नबी असांखे मिलियो आहे। साथी चवे हिन उम्मत जा सवाब वधाइण वारो मोहम्मद मीर मिलियो आहे। ओ जीम थो चवई जन्नत जी ज़मानत खाइण वारो नबी असांखे मिलियो आहे। हाथी चवे हबीब खुदा मिलियो आहे। खाती चवे खैरुल वरा वारो मिलियो। दाल तो चे उहो नबी मिलियो जंहिंजो दीदार रबिल अव्वल में थियो आहे। ज़ाल तो चवे ज़ख़ीरा कायनात। राती चवे वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन। इंसाननि जे लाइ त रहमत, पर जानवरनि जे लाइ बि रहमत। ओ मुझे साईं के तू सुञाणे न सुञाणे, महबूब के मदीने जा जानवर भी सुञाणन था। मदीने जे शहर में हरणी थी चवे या रसूल अल्लाह से मां तो के सुञाणाए थी, मां के शिकारी को आजाद त करा, मुझा बच्चा झंग में बुख ते हूंदा। असांजो नबी जानवरनि जी बोली भी समझंदो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
साईं शिकारी जे जार में फांसी पईया 5 बच्चान खीर त प्यारे अचा बच्चन को मोकलाए अचा बच्चन मो सिक लाहे अचा रहमत वारो नबी तो चवे हरणी घणी देर में ईंदी मुंहिंजा सोना नबी कलाक जी मोहलत वठी दे घणी ज़मानत कलाक जी ज़मानत वठी दे तो मां बच्चन के खीर प्यारे मोटी हरणी जानवर बाबू मदीने वारे साईं चयो शिकारी के काफर के हरणी के शिकार मो आजाद कर मां महबूब मुस्तफा सामिनवा छडेस कलाक में खीर प्यारे बचड़न के मोटी ईंदी शिकारी तो चवे मुसलमानन जा नबी जेको शिकार मो आजाद थे वो मोटी किए ईंदो भजी वेंदो वरी ॿीहर हथ ईंदो जेको आजाद थियो भई ढंग में हले वेंदो कुड़की में फाथो हाने कानो निकिरंदो तो वरी भजी वेंदो मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ काफर तू मूंखे नथो सुञाणे या हरणी भी मां मिठे मोहम्मद के सुञाणे थी शिकारी तू नथो सुञाणे हे मांखे सुञाणे थी कलाक जे अंदर मोटी अची ईंदी पर याद रख जे करे हरणी मोटी ना आई त मां मिठो मोहम्मद तो के हरणी जी कीमत भरे दींदो साईं मां ज़ामिन तू छडेस वने जे न मोटी आई भी पैसा माखो भराइंदो कीमत माखो भराइंदो मौलाना मखदूम आशम ठटवी रहमतुल्लाह अलैह किताब में लिखियो तो वाह हरणी भजंदी थी वने पांजे बच्चन दे घर थी वने झंग में पोती रड़ियों करे चवे थी मुंहिंजा बचड़ो मामो सिक लाहे वठो जल्दी कयो मां अमड़ मो खीर पी वठो ता बुख ते आयो मता कलाक देर थी वने जल्दी कयो मामो सिक लाए वठो मां अरबी घोट पाक मोहम्मद रसूलुल्लाह के ज़ामिन करे आईया काफर भी इंतजार में होंदो शिकारी भी इंतजार में होंदो मुसलमानन जो नबी भी मुझे इंतजार में होंदो ओ जे करे कलाक को 1 मिनट देर थी वेंदी सुभाणे महशर जे मैदान में मिठे मोहम्मद जो रब मां हरणी को हिसाब किताब वठंदो जल्दी क्यों मामो सिक लाहे वठो तरीद हाजी इमदादुल्लाह चंदवान कई इल्तिजा हरणी हजरत के मुखे मोकल ॾियार मारी खां अचा खीर पियारे बचड़न के मुखे मोकल ॾियार शिकारी खां अल्लाह कई इल्तिजा हरणी हजरत के मुखे मोकल ॾियार मारी खां अचा खीर पियारे बचड़न के मुखे मोकल ॾियार शिकारी खां मदीने जो मीर इंतजार में हरणी के पंजा बच्चा था चवन अम्मा माओ जी सिक कलाक में पूरी न थींदी आ अम्मा तुझी जुदाई में बच्चन के खीर काॾो वणंदो अरे पुछा करो न उन यतीम को जेको जंहिंजी माउ जवानीअ में बचपन में वफ़ात करे वई बच्चा रोई करे चवंदा अम्मा जे अरबी घोट तोखे असां सां मिलायो कलाक जी मोहलत वठी अम्मा असां के भी वठी हल अहिड़े सचे नबीअ जो दीदार कंदासीं अहिड़े महबूब जे कदमनि ते किरी अम्मा तुझी माफ़ीअ जो सवाल वठंदासीं तुझी आज़ादीअ जो सवाल कंदासीं हरणी चवे थी ठीक आ पोइ जल्दी कयो मता कलाक को देर न थी वने सुभान अल्लाह मदीने जी उन जाए ते छा ॾिसे शिकारी तो चे मां हैरान थी वियम हरणी वायदे ते मोटी त आई आ टाइम को अॻ में पर पंहिंजा 5 बच्चा भी कायूं आई आ शिकारी जो मुझे दिल के धक्को लगो हल मुसलमानन जे नबी सां जानवर भी वायदो करे मोटी आई बच्चा भी कायूं आई जियां जो बच्चा आया त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार करे कदमन ते किरी पिया पांजी बोलिया में चवंदा या रसूल अल्लाह ओ मुसलमानन जा नबी तू पान यतीम वा यतीमन जो सरदार असां जी अम्मा असां को जुदा करे असां बच्चन के यतीम न कजा सोना तोखे त खबर आ तू पांजो बाबो अब्दुल्ला डिठो ही कोने तू शान सालन जो है त अल्लाह तोखो पांजी अमड़ आमिना भी खसे वती ओ यतीमन जा सरदार असां बच्चन के यतीम न कर
असां अर्ज़ खणी आया शिकारीअ को असां जी अम्मा के आज़ाद कराए। किताब लिखंदा जॾहिं उन हरणीअ जे बच्चनि या सदा हई शिकारी परेशान थी वियो। मुसलमाननि जा नबी छा था चवनि जे ही बच्चा चवंदा यतीमनि जा सरदार तूं रहमत वारो नबी आ न, असांजी अम्मा जी आज़ादी कराए। इहो मंज़र ॾिसी हुन काफ़िर जी दिलि बि भरिजी आई। चए थो ओ मुसलमाननि जा नबी घबराए न, घबराए न, अॼु ख़बर पइजी वई त सचो नबी तूं आ। सोना तू शायद थी जाए मां हरणीअ के बच्चन समेत आज़ाद करे छड़ियो। बस हथड़ो ओरे कर मुखे भी कलमो पढ़ा त मां भी मां मिठे मोहम्मद जा गुलाम बणजी वञा। सोना तुझो नौकर बणजी वञा। एड़ो सचो नबी असा के मिले। अज सैयद हबीबुल्लाह शाह जे आडो जियां ता चौधारी मजलिस में कुरान जी मजलिस में वेठा हो, ये नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चौधारी सहाबा जी मजलिस आ। रिवायत में अचे तो हिकड़ी झिरकी आई, झिरकी पखी चू 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 पांजी बोलीअ में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के गोले पई। जने महबूब जे चेहरे ते नजर पई त झिरकी कन्न में नबी सां कचहरी थी करे। अल्लाह छा थी चवे? मुसलमानन जा नबी तू रहमत वारो आ न, फिलाणे शिकारी मुझा बच्चा खया थी मगे बच्चा त वठी दे। मामड़ परेशान नबी से फरमा के वट बच्चा निकलो थी बीठो चेसे मां वट। चे पुट जे मां रसूलुल्लाह जी शफात खपई, मुखे राजी करे न झिरकीअ के बच्चा मोटाए दे। साहबा फरमाइंदा नबी से जी मजलिस में वेठा से हिकिड़ो उठ पियो अचे मस्तीअ में रड़ कंदो अचे पियो, ईअं जोश में कावड़ में उठ ईअं भॼंदो डोड़ंदो पियो अचे। साहबा चवंदा जॾहिं उठ वेझो आयो उथी बीठा से मता नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हमलो न करे मस्तीअ में आ उठ। ओ जॾहिं उठ वेझो आयो त मदीने वारे साईं फरमायो साहबियो वेही रहो वेही रहो। यो उठ मां नबी साईं ते हमले जी नियत सां नथो अचे, यो उठ मां रसूलुल्लाह सां कचहरी करण थो अचे। सुभान अल्लाह ॾाढा कर। तू सुञाणे न सुञाणे आशिक़ रसूल मुझे नबीअ के मदीने जा उठ भी सुञाणींदा हा। साहबा फरमाइंदा उठ वेझो आयो, नबी साईं ते नज़र पयसि त उठ कंध हेठि करे गोॾा भञी वेही रहियो। पांजी गीची खणी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्ले ते रखी कन्न में तो चवे या रसूल अल्लाह मां फिलाणे मालिक वट बीठल आ। साईं तू रहमत वारो नबी आ, असां जी भी गण करन। मुझो मालिक मां को कम घणो थो वठई पर मांखे खाधो घट थो ॾे। जेॾो कम तो वठे एॾो मांखे खाराए नथो। अञा उठ दां मस ॾिनी त उठ जो मालिक भी अची पहुतो। साईं 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 मुझो उठ आ मुझो आ। साईं जन उनखे अखियूं ॾेखारियूं सा त उठ मांखे दां ॾिनी आ, तू उठ को कम घणो वरतो आ, तू हिनखे खाधो घटि थो ॾे। चइसि बस हथ ॿधी चए थो साईं मांखे माफ़ कजो, ॿीहर दां न खणी ईंदो मां खाधो सही ॾींदोमांसि। उथ उठ खे जेकॾहिं खाधो घटि ॾिनई सुभाणे मां नबी शफ़ात न कंदुमि। वञ मां हुज़ूर जो हुकुम आहे हिन जानवरनि जी ख़िदमत कर। मुसलमाननि जा नबी केॾो त शफ़ीक़ रहमत वारो नबी। हिकिड़ो साहबी वरी मुंहिंजे साईं जी मजलिस में मशी खणी आयो। दुआ त कर सुभान अल्लाह। जन्नत में भी अल्लाह से जेका मोमिननि जी पहिरीं दावत कंदो त नबी से फरमायो उहा मोमिननि खे अल्लाह मच्छी खाराईंदा। अॼु असांखे भी जलसे वारनि मच्छी खाराई आहे। हा साईं नबी से फरमायो जन्नत में पहिरीं पहिरीं दावत अल्लाह मच्छीअ सां कंदो। साहबा पुछंदा साईं कहिड़ो ॾींहुं हूंदो? फरमायो जुमे जो ॾींहुं हूंदो, अल्लाह दीदार भी कराईंदो ऐं मेज़बान भी रब पाण हूंदो। सभिनी जन्नतनि खे अल्लाह मच्छी खाराईंदो। मां दुआ तो कयां अल्लाह तव्हां असांखे शहीद ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैहि सां गॾु जन्नत में मच्छी खाराए। आमीन नथा चओ? शौक़ु न आहे खाइण जो? फरमायो हिकिड़ो साहबी मच्छी खणी आयो। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं 3 ॾींहं थी विया आहिनि मच्छीअ खे बाहि ते पचायां तो बाहि असर नथी करेसि। मच्छी उहा ई कची पई आहे, बाहि विसामी थी वञे। मां तव्हां खां पुछां थो जेका मच्छी 3 ॾींहं पाणीअ खां ॿाहिरि रही त इहा जीअरी हूंदी? या जीअरी हूंदी? मरी वई।
पर अल्लाह जी ज़ात हुकुम कयो मच्छीअ खे मच्छी अखियूं पट मुंहिंजे सोणे मोहम्मद जो दीदार कर। रब तो फरमा क़ालू अंतकनल्लाहुल्लज़ी अंतक कुल्ल शै व हुव ख़लक़कुम अव्वल मर्रा। मच्छी मां रब जो हुकुम थी त नबी सां ॻाल्हाए, पर अरबी ॿोलीअ में ॻाल्हाए, साफ़ ॻाल्हाए, छो त मां अल्लाह जी ताक़त उहा आहे। अबू जहल जी मुठ में पथरनि खे चयो ॻाल्हायो त पथरनि हीअं अबू जहल मुठ में पथरियूं खणी आयो। मुसलमाननि जा नबी जेकॾहिं सचो नबी आहे त ॿुधाए मुंहिंजी मुठ में छा आहे, हीअं लिकाए करे खणी आयो। नबी साईं फरमायो अबू जहल जे ॿुधायां त पोइ कलमो पढ़ंदे? हा साईं मां कलमो पढ़ंदुमि, मञींदोमांइ। अबू जहल तूं तो चवें त ॿुधाए त मुठ में छा आहे, पर मां नबी साईं तो चवां अबू जहल मूंखे छॾ, जेका शइ तुंहिंजी मुठ में बंद आहे उहा ॿुधाए त मां केरु आहियां। अबू जहल तूं तो चवें त मुसलमाननि जा नबी ॿुधाए त मुंहिंजी मुठ में कहिड़ी शइ लिकल आहे, पर अबू जहल मां थो चवां मां ते कलमो पढ़जाए। मां नबी तो चवां मां छो ॿुधायां, जेका शइ तुंहिंजी मुठ में बंद आहे उहा ॿुधाए त मां केरु आहियां। अबू जहल सोचियो त हाणे पथरियूं त ॻाल्हाईंदी न आहिनि, पथरियूं कीअं ॻाल्हाईंदियूं, हाणे त पाण फाथे अञा दिलि में चई हे त पाण खे पाण फासाए। अबू जहल नखरे में कावड़ में अची चवेसि तो ठीकु आहे, जेका शइ मुंहिंजी मुठ में बंद आहे इहा ॿुधाए त पोइ मञींदोसांइ। अल्लाह जी ज़ात जो हुकुम आयो, पथरनि खे ॻाल्हायो। इहो रब आहे जेको पथर खां ॻाल्हाए। साहबी चवंदा कसम रब जो कननि सां ॿुधोसीं। अबू जहल जी मुठ में पथरनि आवाज़ कयो अशहदु अन्नक मुहम्मदुर रसूलुल्लाह। असां पथरियूं भी चऊं था त नबी तूं अल्लाह जो रसूल ते हाणे कलमो पढ़, हीअं खणी उछले ते हल तुंहिंजो जादू हिते भी हली वियो, न पढ़दो मैं कलमो, तू जादूगर ज़ालिम। नबी साईं जे मथां वरी इल्ज़ाम जादूअ जो। हिदायत अल्लाह जे हथ में आहे, जेके रब ॾे। हाणे अल्लाह साईं हिते मच्छीअ खे चवे तो मच्छी ॻाल्हाए। मच्छी थी चवे मुसलमाननि जा नबी या रसूल अल्लाह मां फिलाणे दरिया में तला में हुयमि, तुंहिंजो हिकिड़ो गुलाम साहब ही वञे पियो, हुन जे चपनि ते दुरूद पाक हुयो। रब जो ऐलान आहे, इन दुरूद जी एॾी फज़ीलत आहे, जेको इन दुरूद खे पढ़े या ॿुधे अल्लाह साईं हुन ते जहन्नम जी बाह हराम करे छॾींदो आहे। दुनिया जी बाह खे कहिड़ी ताक़त आहे जो मां मच्छीअ खे साड़े सघे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अलीअ खे सॾु कयो, अली जी मुंहिंजा साईं हे मच्छी तोखे दुरूद ॿुधाए, अली तूं लिख ऐं पोइ मुंहिंजे वरी उम्मत खे ॿुधाईंजांइ, इन दुरूद जी बदक सां मुंहिंजी उम्मत बि जहन्नम जी बाहि खां बचे। पोइ हिकु रिवायत में अचे थो उहो दुरूद जेको मच्छीअ ॿुधायो उहो हे दुरूद आहे, जज़ल्लाहु अन्ना मुहम्मदन। तव्हां बि पढ़ो, पढ़ो जज़ल्लाहु, ॾाढा पढ़ो न, जज़ल्लाहु अन्ना मुहम्मदन माहु व अहलुहु बिस्मिल्लाह वसलाम अला रसूलिल्लाह। इन दुरूद खे पर्दा कयो, जेको हिकु दफ़ो पढ़ंदो 70,000 मलाइक उन जे लाइ दुआऊं कंदा। मग़फ़िरत ये वज़ीफ़ो ॾेई छॾियो मां, वांदा हुजो न तस्बीह हथ में हुजे इहो दुरूद पढ़ो, जज़ल्लाहु अन्ना मुहम्मदन माहु बिस्मिल्लाह वसलाम अला रसूल। छो त दुरूद जी वॾी बरकत आहे। असांजे देवबंद जे हिकिड़े आलिम मौलाना ज़करिया रहमतुल्लाह अलैह अजीब वाक़ियो लिखियो आहे। फरमाया हिकिड़े दफ़े हज जी मौसम हुई, पीउ भी तैयार थियो, पुट भी तैयार थियो त हज ते हलूं। तव्हांखे भी दुआ थो कयां अल्लाह हज नसीब कराए। ॾाढा आमीन चो। बेतुल्ला जो हज जाते हाजी वञी पढ़ंदा आहिनि लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द वन निअमत लक वल मुल्क ला शरीक लक लब्बैक। बेतुल्ला जे हज जी तैयारी भी हले, पी पुट ॿई निकिता। हाज़े वॾो सफ़र, हाणे त माण्हू हज ते वञनि था हवाई जहाज़ में, सखर एयरपोर्ट खां कराची एयरपोर्ट खां। हाणे आसानी आहे, 3 कलाकनि में असां उमरे ते वियासीं, 3 कलाकनि में जिद्दा एयरपोर्ट ते पहुची वियासीं सऊदीअ जे मुल्क में। अॻे माण्हू हज ते वेंदा हुआ, महीननि जा महीना सफ़र थींदो,
के उठ ते ॾाचिन ते वञनि, आज़े के पाणीअ वारे जहाज़ में वञनि, आज़े महीननि जा महीना लगन, जे मरी वञे त लाश भी माइटनि खे न मिले, समुंड में उछलाए छॾनि। ही पीउ ऐं पुटु मुल्क छॾे घरों मोकिलाए ॿई हज ते विया। ओ जरे काबतुल्ला जे मके पाक खां 40 किलोमीटर परे पथरेली ज़मीन आ। रात जो टाइम मां उठ ते ॾाचीअ ते सफ़र थियो आ। हाणे वेठा चे अॼु रात हिते झंग में आराम था कयूं, बस बाक़ी वञी मके पाक जे वेझा थियाऊं। 40 किलोमीटर जो सफ़र आ। उते जॾहिं वेही रहिया रात गुज़ारियूं, ख़बर न पई रात जो 3 बजे पुट खे जाग थी त तहजुद जी नमाज़ पढ़ा, अब्बा खे भी उथाया, पर छा ॾिसे त उन जे पीउ खे अल्लाह अकबर कबीरा, पीउ खे जो निंड मों थारे त अबो त चुरे ई कोन थो। ओ बाबा उथी तहजुद पढ़ त वरी सफ़र शुरू कयूं। बाबे जी जिस्म जी नब्ज़ भी बंद थी वई, पुट खां रड़ियूं निकिरी वयूं। अल्लाह अबो त रब खे प्यारो थी वयो, अबो वफ़ात करे वयो। दिल में रोई करे चे तो मुंहिंजा अल्लाह, मुझे अब्बे के हज नसीब न थियो, मुझे अब्बे के बैतुल्ला जी ज़ियारत नसीब न थी, मुझो अब्बो नबी से जे रोज़े ते हाज़री लगाए न सकियो। अल्लाह पी जी जुदाई वरी दुख भी थिएस पो त हाणे सफ़र में पथरेली ज़मीन आ। बाबा जी कब्र केरु खोटींदो, बाबा जो जनाज़ो केरु पढ़ंदो। इन दुख में रोईंदे रोईंदे वरी जो अब्बे ॾे नज़र करे चादर विछाए, छा ॾिसे अब्बे जे मथों अल्लाह जी पकड़ अची वई आ, ख़ुदा जो अज़ाब अची वियो आ। अब्बो पेशानी खां वठी पेरनि जी भेजन ताईं सॼो जिस्म बाबा जो लाश कारो थी वियो आ। एडो कारो थी वियो आ लाश, जियां तए वांगुर मुश्की कारो। रोई करे चे तो मौला, मुझे अब्बे गुनाह कहिड़ो कयो हो, हुअं त बाबा रंग जो सोणो हो, हज भी नसीब न थियसि, काबतुल्ला जी ज़ियारत भी न थियसि, मिठे मोहम्मद जे रोज़े जी हाज़री भी नसीब न थियसि। पर अब्बा के छा थियो जो अब्बा सोणो हो पर शिकिल भी कारी थी वई तसे। ओ मुझा अल्लाह, मुझे बाबे केड़ो जुल्म कयो। इन दुख में अल्लाह वारो चे तो रोईंदो रोईंदो मुझी अख लगी वई। छा ॾिसां निंड में हिकिड़ो शख्स वा जंहिंजो चेहरो ईअं थो चमके जीअं चोॾीअ जो चंड चमकंदो आ। आसे चादर पातल तस अच्छी, अच्छा लटा, दाढ़ी मुबारक चमकेस थी। वो शख्स मुझे बाबे जे वेझो आयो, हे ख्वाब तो लहे निंड में तो ॾिसे त मुझे बाबे जे मथों जेका कफन जी चादर आ, उहा चादर मुबारक मथे करे हीअं पंहिंजो हथड़ो मुबारक जो ॿार कढे त ईअं पियो चमकेस, दुनिया जे के इंसान जो अहिड़ो हथ न हुजे। वो हथ खणी मुझे अबे जे मुंह ते जिस्म ते घुमाए, सुभान अल्लाह। जियां जो सीने ते चेहरे ते बाबे जे लाश ते हथड़ो घुमाए तो वरी सागो मुझे बाबे जो जनाज़ो अबे जो लाश वरी चमकी पयो, काराण खत्म थी वई, नूर वांगुर चमकी पयो। जॾहिं उहा शख्सियत वरी मुझे बाबे जे जनाज़े जी चादर के ढके वञण लगी न त मां पोयों चादर के पकड़े चयोमांसि, साईं तव्हां केरु आयो, पंहिंजो तारुफ़ त करायो, साईं पंहिंजो नालो त ॿुधायो।
काफ़िला छो था अचनि अलाए काॾे था वञनि जेके माण्हू आया पुछान तो बाबा ख़ैर त आहे काॾे त काबतुल्लाह खां जेके आया उहे पिया चवनि ते असां सुबुह जी नमाज़ पढ़ीसीं काबतुल्लाह जे पेशमाम चयो दुआ खां अॻ में चई मांखे राति ख्वाब में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो आहे मदीने वारे साईं चयो सुबुह जी नमाज़ पढ़ी करे काबे जे सॼी जमात खे मस्जिदुल हराम जे मुसलमाननि खे चइजो जेके पंहिंजा गुनाह बख़्शाइणा त वञो मके पाक खां 40 किलोमीटर परे हिकिड़ो जनाज़ो पियो अथव अल्लाह जे वलीअ जो वञी हुन जो दीदार बि कयो जनाज़ नमाज़ पढ़ो ख़ुदा उनखे बि बख़्शे छॾींदो जे बस पोइ जंहिं ॻाल्हि ॿुधी सभु डोड़िया आहियूं 40 किलोमीटर ओ मदीने वारा उतां छो आया हो जे असांखे मदीने वारे पेशमाम चयो मस्जिद नबी वारे पेशमाम सुबुह जी नमाज़ पढ़ी जे मांखे राति नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दीदार थियो आहे नबी से फरमायो मदीने वारनि खे चओ जेके पंहिंजा गुनाह बख़्शाइणा आहिनि त मदीने खां काफ़ी परे हिकिड़ो जनाज़ो पियो अथव वञो हुन जी जनाज़ नमाज़ पढ़ो जे सभु आयाऊं तुंहिंजे पीउ जे जनाज़े अल्लाह सब आयाऊं तुझे पीउ जे जनाज़े में हाणे ॿुधाए त तुझे पीउ जी क़बर काथे ठहंदी माण्हू विड़ी पवा हो चे मां क़बर ठाहियां हो चे मां ठाहियां पुट तो चे मां त परेशान हुम त बाबा जी क़बर केरु ठाहींदो पथरेली ज़मीन ॾाढी ॾुखी आहे क़बर ठाहिण पर माण्हू ईअं शुरू थी विया हर को पियो चवे यार जंहिंजे जनाज़े जे लाइ नबी साईं बशारत ॾिनी आहे त पोइ हुनजी क़बर ठाहिण बि त वॾो सवाबु हूंदो अल्लाह तुंहिंजो रोवण कबूले गोड़ा कबूले माॾे तवजो कर लाशारी साहिबान जे ॻोठ वारो क़बर बि खोटिजी वई ख़ल्क आई काबे जे पेशमाम जनाज़ नमाज़ पढ़ाई एॾा माण्हू जनाज़े में पुट तो जे मां अबे जे लाइ सोचां पियो बाबा होए त गुनाहगार अलाए कहिड़ो अमल कयई जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ों महिरबानी थी आहे फरमायो पोइ वरी मूंखे ख्वाब में हिकु दफ़े अबे जो दीदार थियो मां हज ते वियुमि ओ अब्बा अब्बा ॾे त ख़बर तूं मरी वए मां पुट खे जुदा करे वए अब्बा तुंहिंजी शिकिल कारी थी वई अब्बा तोसां मदद थी छांजे करे अबो रोई करे चएसि तो पुट मां आहियां वॾो गुनाहगार पर हिकिड़ी मुंहिंजी आदत भली आहे मां रोज़ानो रात जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते 1000 दफ़ो या 3000 दफ़ो सलात पढ़ी रोज़ पोइ सुम्हंदो आहियां मुझी सलात अल्लाह जा मलाइक दुरूद रोज़ानो खणी नबी साईं जे रोज़े ते वेंदा जंहिं रात मां मरी वयम उन रात मां थकल हुयम ॾाढो मां सलात न पढ़ी मांखे मुसाफ़िरी जे थक जे करे निंड वठी वई मांखे अल्लाह निंड में मौत ॾेई छॾियो गुनाहगार हुयम ख़ुदा जी पकड़ थी मुंहिंजी शिकिल फिरी वई पोइ आमिना जे लाल मलाइकनि खे चयो फिलाणो पुट फिलाणे जो मलाइको रोज़ानो मां मोहम्मद पाक ॾे 3000 दफ़ा दुरूद मोकिलींदो आहे अॼु मुंहिंजे उम्मतीअ जो माॾे दुरूद न आयो आहे त मलाइकनि रोज़े वारे रसूल खे चयो साईं उहो अचे पियो आशिक़ तुंहिंजे दर ते पर रस्ते ते मौत थी वियो अथसि अॼु दुरूद न पढ़ी सघियो आहे त मलाइकनि खां मिठे मोहम्मद पुछा कई त ॾियो ख़बर मुंहिंजो आशिक़ भला कहिड़े हाल में आहे चइसि गुनाहगार हो अल्लाह जी पकड़ अची वई अथसि शिकिल बि फिरी वई अथसि कारी थी वई अथसि पोइ मदीने जे मीर चयो जेको रोज़ानो 3000 दफ़ो माॾे सलात मोकिले उन जी मां उम्मतीअ जी मिठो मोहम्मद मदद अॼु न कयां त ॿियो कॾहिं कंदोमांसि चए हूअं त गुनाहगार हो पर नबी साईं जेको नबूअत वारो हथड़ो घुमायो अल्लाह सॼी ज़िंदगीअ जा ॾोह बख़्शे रब चेहरे में नूर ॾेई करे अल्लाह खे एॾो जोश आयो अल्लाह फरमायो वल सौफ यूतीका रब्बुका फतरज़ा ओ सॼी दुनिया मां रब खे राज़ी करे मां रब सोना मोहम्मद तोखे राज़ी कयां ओ मिठा नबी जेको तूं राज़ी आं त पोइ मां अल्लाह बि राज़ी आं पोइ अल्लाह एॾो तुंहिंजे पीउ ते राज़ी थी वियो जे हाणे इन जे पीउ खे त बख़्शे छॾियो पर जेको इन जे पीउ जी जनाज़ नमाज़ में ईंदो मां ख़ुदा उन खे बि बख़्शे छॾींदो छा ख्याल आहे नबी साईं ते दुरूद पढ़जे न सलात असां पढ़ो ई कोन था नबी साईं ते सलात घटि में घटि रोज़ानो 100 दफ़ो त पढ़ वध में वध मथे पढ़ंदा अञा माशाअल्लाह न त 100 दफ़ो नबी साईं जो हिकिड़ो साहबी आयो चई या रसूल अल्लाह साईं मां तव्हां ते सलात पढ़ंदो आहियां 4 वक़्तनि मां हिकिड़ो वक़्तु नबी साईं फरमाया अञा वधाए त अञा रब वधाईंदे
और जिते हाणे 2 वक्त पाण अञा वधा जिते 3 वक्त अञा वधा जिते हाणे सॼो ॾींहुं सलाद पढ़ंदुसि। अल्लाह अकबर। फरमाया क़यामत जे ॾींहुं मां मिठे मोहम्मद जे वेझो सभ खां वधीक उहो हूंदो जेको मां ते सलात घणी पढ़ंदो। हिकिड़ो देवबंद जो आलिम आहे, 3 पारी जी नमाज़ जो टाइम मारे तवजो कर। वो देवबंद जो आलिम थो चवे नमाज जो टाइम थी वियो, पानी कोने जो मां वुज़ू करे नमाज पढ़ा। अगे दौर में खूह हूंदा हा, खूह जे तरे में पानी आ, पानी कढा किए न बाल्टी आ न डोल वा न रसो आ। शाद से रस्ते ते कुछ न्याणियूं छोकरियूं रांद थियूं खेॾनि। हिकिड़ी 7 सालनि जी न्याणी उनखे सॾु करे चई अम्मा तुंहिंजो घर वेझो आ, अम्मा वञ बाल्टी त खणी आ, रसो त खणी आ, मां खूह जो पानी तरे में आ मथे कढी मां वुज़ू करे नमाज पढ़ा, मुंहिंजी 3 पारी जी नमाज थी कज़ा थे। उन 7 सालनि जी न्याणीअ चयो मौली साहब न बाल्टीअ जी ज़रूरत आ न रसे जी ज़रूरत आ, इन खूह में मां न्याणी पंहिंजी थुक खणी उछलायां थी। जॾहिं मुंहिंजी थुक पाणीअ में किरंदी खूह जो पाणी किनारे ते अची मां न्याणीअ जो इस्तक़बाल कंदो। मौलवी साहब ॾाढो परेशान थी वियो। ही सचो वाक़ियो अथव लाशारी साहबनि जे ॻोठ में अचण वारो। मौलवी साहब चयो ठीकु आहे न्याणी ॾेखार करामत। उन न्याणीअ घणी थुक खणी खूह में उछली त खूह जो सॼो मिठो साफ़ पाणी तरे खां मथे लही चढ़ी आयो किनारे ते। मौलवी साहब वुज़ू कयो, जॾहिं ॿाहूं धोए पियो न्याणी हली वई। न्याणी वई त वरी पाणी हेठि लही वियो। मौलवी साहब सॾु करे चवेसि तो न्याणी हेॾे आ, अम्मा तूं बीठी आ त पाणी बि बीठो आ, जे तूं वञे थी त पाणी बि लही थो वञे। न्याणी बीठी आ खूह जे मथां। मौलवी साहब वुज़ू कयो, चवेसि तो अम्मा 2 मिंट बीजां मां नमाज पढ़ी वठां, तो में ज़रूरी कम आ। न्याणी बीठी आ। उन आलिम सगोरे गालिबन मौलाना मुज़फ़र हुसैन कांधली रहमतुल्लाह अलैह नमाज पढ़ी करे उन न्याणीअ खे चयां मां कहिड़ो कमु कंदी आ, छा कंदी आ? मां बि त वॾो आलिम आहियां, हज़ारे आलिमनि जो उस्ताद आहियां, मां तहजुद गुज़ार आहियां, नमाज़ी आहियां। कई वाइज़ कया, तकीरूं कयूं, खलकनि खे क़ुरान ॿुधायो, बस्ती बस्ती ॻोठ में वाइज़ कया, पर मां मुंहिंजी ज़ुबान में अहिड़ो करंट कोन्हे। तूं छा कंदी आहीं जो खूह जो पाणी बि तोखे सुञाणे थो? उन न्याणीअ जी अखियुनि मां लुढ़क वही आया। चवे थी मौलवी साहब मुंहिंजो ॿियो कोई अमल कोन्हे, जॾहिं को मूंखे अलाह होश ॾिनो आहे। मां 4 सालनि जी थी आहियां, हाणे 7 सालनि जी आहियां, मूंखे 3 साल आहे। मुंहिंजी अम्मा नबी साईं जी आशिक़ाणी आहे। मुंहिंजी अम्मा राति जो मूंखे बिस्तरो विछाए ॾींदी आहे, मानी खाराए तस्बीह हथ में ॾींदी आहे, अमड़ चवंदी आहे एसी ताईं निंड न कंदासीं जेसी ताईं 3000 दफ़ो मिठे मोहम्मद ते सलात न पढ़ंदासीं। मौलवी साहब 3 साल मां नबी साईं ते रोज़ रात जो 3000 दफ़ो पंहिंजी पातड़ी ज़ुबान में मिठे मोहम्मद ते दुरूद पढ़ंदी आहियां। जज़ल्लाहु अन्ना मुहम्मदन मागो व अहलो बिस्मिल्लाह वस्सलाम अला रसूलिल्लाह 3000 दफ़ो रात जो पढ़ी सुम्हंदी आहियां। मुंहिंजे वात में एॾो बेठा जा जो खूह जो पाणी बि मूंखे सुञाणे थो त हीअ मिठे मोहम्मद जी आशिक़ाणी। अल्लाह अहिड़ी हुजूर जो आशिक़ाणी पैदा कयो। उहा बि त नबी साईं जी आशिक़ाणी आहे जेका पंहिंजा 4 पुट खणी आई आहे। ओ मुसलमाननि जा नबी मुझो ही पुट भी कुर्बान थे तुझी इज्जत ता अजमत है बो पुट भी कुर्बान थे एट्रो भी वट चारई पुट मुझा शहीद थन तुझी इज्जत अजमत ता सुबाने महशर के मैदान में 4 पुट झोल में खड़ी चौंदी माज मौला मूसा लेखो न कजाए तुझे प्यारे नबी जे दीन ता मा 4 पुट घोर करे आईया एड़ी औरतों थी गुजरियो से उआ भी तो हिकड़ी नबी साईं जी आशिकानिया खुदा लानत करे न आसिया मलऊन बेगैरत औरत जेका नबी साईं जे शान में गुस्ताखी थी करे जेके इसराइल जो जहाज खणी वयो
अल्लाह असांजे मुल्क में खुदा कादियानिन के ख्वार करे, रब मिठे मोहम्मद जे आशिकन के कामयाब करे। आमीन जो ॾाढा। खुदा इन मुल्क के कादियानिन को बचाए। अल्लाह सुभाणे सखर वारे जलसे में सब झंडो जमीयत उलमा इस्लाम जो हथ में खणी मथे ते पटको पाए हुजूर जी इज्जत नामूस तो कुर्बान थियण जे लाइ ज़रूर अचिजांइ। इंदो न इंशाअल्लाह। मुझो आखिरी गाली बुधो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कचहरी में हिकिड़ो सहाबी आयो। तवज्जो कयो, आज़ान जो टाइम थी वियो, मथो नमाज थींदी। नबी साईं फरमायो, हिकिड़ो सहाबी आयो, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ साईं मां सीरत में सोनो आया, पर तुझो सहाबी मां सूरत में सोनो न आया। साईं मुंहिंजा वार गुंडीदार, चप थुल्ला, रंग जो कोझो, जंहिंजे घर न्यापो तो कया शादीअ जे लाइ, जेको भी माण्हू मुंहिंजी सूरत ॾिसे तो मांखे वापसि मोकिले तो, मांखे न्याणी ॾियण जे लाइ कोई तयार न आहे। साईं ताकत भी आहे, जिस्म में कुवत भी आहे, जेकॾहिं शादी न थींदी भौ तो ते मतां गुनाह न थी वञे, गलत कम न थी वञे। ओ या रसूल अल्लाह मां काॾे वञा, मां परेशान आ। साईं तू मिठो मोहम्मद आ, पंहिंजी उम्मत ते शफीक आ। छो त रब कुरान में चवा, लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम। तवज्जो कयो, आखिरी ॻाल्हियो, हरीसुन अलैकुम बिल मोमिनीन रऊफुर रहीम। जेके कुरान वणे हथ मथे करो चो सुभान अल्लाह। ओ मुंहिंजा साईं मां रंग जो कोझो, वार गुंडीदार, चप थुल्ला, सोना तू के साहबीअ खे चओ त मूंखे पंहिंजी न्याणी ॾे रिश्ते में, न त मूंखे शादीअ लाइ को ॾे ई कोन थो। मदीने जे मीर खे उनजो एहसास थियो। मुंहिंजे साईं जांच कई, साहब मूं कंहिंजे घर वेठी आहे न्याणी बालिग, जंहिंजी शादी न आहे थियल, रिश्तो तय न आहे थियल। साईं जन खे ख़बर पई फिलाणे साहबी वटि नौजवान औरत हसीन जमील वेठी आहे। मदीने जे मीर फरमायो न घोट के साहबीअ खे, पुट वञ फिलाणे साहबी जो दर खड़काए। दर खड़काए करे चवेसि त अल्लाह जे रसूल जो न्यापो खणी आवां, रब जे रसूल जो नालो खणी आ त मां तो वटि न्याणी वेठी आ, मां हाज़िर आं, अचु कबूल कर त मिठे मोहम्मद को निकाह पढ़ायां। वो साहबी भी खुश नसीब आ जिन जो निकाह नबी से पढ़ाया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दिल में चए साईं मां हेड़ो रंग जो मुश्की, वो हसीन जमील औरत अलाए मांखे मिलंदी अलाए न। मां दुआ तो कयां अल्लाह साईं सभिनी कुंवारनि जो रिश्तो आसान फरमाए। आमीन तो चओ। आमीन कुराड़ा भी कंदा, लगे तो ॿी शादीअ जो शौक़ आहे। जवान आमीन कयो ॾाढा। कुरान जा आशिको, दीन जा परवानो, हेॾे तवज्जो कर। वो सहाबी भॼंदो थो वञे, जल्दी जल्दी उन सहाबी जे दरवाज़े ते पहुतो। दिल हले सी त अलाए रिश्तो मिलंदो अलाए न। हाँ सही। दर खड़काए, मन दक़ल बाब, केरा दरवाज़ो खड़काइण वारो? मां फिलाणो साहबी आं। साहबी ॿाहिरि निकिरी आयो। केरा कीअं आयो आं? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाह। अदा मांखे मदीने जे मीर पाक मोहम्मद रसूलुल्लाह मोकिलियो आहे। ॾिस मुंहिंजी सूरत, मां सूरत में सोणो न आहियां, वार गुंडीदार, चप थुल्ला, रंग जो मुश्की कोझो, पर यार मां जेॾे बि न्यापो तो कयां शादीअ जो, मांखे को न्याणी ॾे ई कोन थो रिश्ते में। तोरे महबूब जो नालो खणी आवां, नबी से मोकिलियो आहे, तो वटि हसीन जमील न्याणी वेठी आहे, बिस्मिल्लाह करे क़बूल कर त निकाह महबूब खां पढ़ायां। साहबी खे जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधाए पियो ॿियो साहबी, त उहा न्याणी जंहिंजी शादी थियणी हुई, उहा बि दर जी दीवार जी ओठ में सॼी ॻाल्हि ॿुधी वई। साहबी तो चए मुंहिंजे पेरनि मां ज़मीन निकिरी वई, अलाए इहा जोड़ी पाण में ठहंदी अलाए न, अलाए मुंहिंजी न्याणीअ खे इहो मुड़ुसु वणंदो अलाए न। मतां न्याणी मूंखे सॼी ज़िंदगी पारा तो न ॾे, बाबा मूंखे घोट त को चङो वठी ॾियां, मुड़ुसु त को भलो वठी ॾियां। शादी त न्याणीअ खे करणी आहे न। तोखे बि चवां थो ख़बरदार, पंहिंजी न्याणीअ खे ज़ोरीअ को रिश्तो न वठी ॾिजांइ, क़यामत जे ॾींहुं पुछा थींदई। छो त क़ुरान तो चए फनकिहू मा ताब लकुम मिनन निसा। न्याणियुनि जी बि दिलि जी मर्ज़ी ॾिसंदा कयो, मतां 5 रुपए जी लालच में 2 लखनि जे करे न्याणीअ जी ज़िंदगी तबाह करे छॾे।
सुभाणे केड़ो मुंह ॾेखारींदे ईअं न कंदो कर, बिनी तरफन के ॾिसंदो कर। अल्लाह न्याणी थी चवे हा साहबी तो चे मां जे पेरन मो ज़मीन निकरी वई, मुंहिंजी न्याणी सोणी आ, ही रंग जो कोझो आ। हाँ सही जिस्म में मतारो रंग जो कोझो, चप थुल्ला वार गुंडीदार, अलाए न्याणीअ के रिश्तो वणे अलाए न। अञा ये सोच ही पयो त अंदरो न्याणीअ जो आवाज आयो, बाबा 2 मिनट त अंदर अच जाए। सुभान अल्लाह, डरी विया ॾाढा जो सुभान अल्लाह। ए मां नओं मौज़ू खोलियो आहे, तोखे ये ॻाल्हि न ॿुधायूं कॾहिं, छो त तव्हां लाशारी साहिबान जी कारी साहिब जे असां सां दिलि आहे। ॿिया मौलवी भली बदलायो था पर मूंखे हर साल घुरायो था, मां भी चवंदो आहियां तव्हांखे का नई ॻाल्हि ॿुधायां। क़ुरान जा आशिको दीन जा परवानो अल्लाह कंदो जसी ताईं मुंहिंजी हयाती हूंदी, हर साल हिन जलसे में ईंदुसि। अल्लाह अकबर। न्याणी थी चवे बाबा 2 मिनट त अंदर अच जाए। फरमायो जॾहिं अबो अंदर आयो, साहबीअ खे चई पीउ भला न्याणीअ जो सॾु थियो आहे। साहबी चए थो जॾहिं उन न्याणीअ जो पीउ अंदर वियो, मां वरी दिल में रब जी ज़ात के सॾु कयो, अल्लाह नबी से जो नालो त खणी आयम, पर मौला नबी जी दिल या मुंहिंजी दिल या न्याणीअ जी दिल या पीउ जी दिल रब तुझे हथ में आ। हेॾे फेराए तुझी मर्ज़ी, हेॾे फेराए तुझी मर्ज़ी, हीअं बि सजण वाह वाह, हूअं बि सजण वाह वाह। साहबी चए थो हो जो वयो अबो अंदर त मां रब के जो मौला हाणे इन न्याणीअ जी दिल भी तुझे हथ में आ, रब मुंहिंजी मोहब्बत में हा कराईंदे फेराईंदे। किस्मत सां रिश्तो मिलियो आहे, इहो त क़बूल पए। आया रंग जो कोझो। फरमाईंदा जॾहिं अंदर वयो साहबी, न्याणी थी चवे बाबा केर आ दरवाजे ते? चे न्याणी दरवाजे ते नबी से जो नालो खणी आवा, न्यापो खणी आवा। हिकिड़ो साहबी वार गुंडीदार तस, चप थुल्ला तस, रंग जो मुश्की आ, जिस्म में मतारो थुल्लो आ। मूंखे त घट पियो वणे, पर अम्मा शादी तोखे करणी आ, रिश्तो कबूल अथी या न? नबी से जो नालो खणी आवा। न्याणीअ जी अखियुनि में लुड़क वही आया, इहा थी मिठे मोहम्मद जी आशिक़ी। रोई करे चवे थी बाबा इहो न ॾिसजांइ त वार गुंडीदार तस, बाबा मुड़ुस मांखे कबूल आ। बाबा इहो न ॾिसजांइ, इहो न ॾिसजांइ त चप थुल्ला तस, बाबा मुड़ुस कबूल आ, भली रंग जो कोझो आ, मुश्की आ। बाबा मां मुड़ुस खे नथी ॾिसां, मां उन खे ॾिसां थी जंहिंजो नालो खणी आवा, मिठे मोहम्मद जे नाले खे थी ॾिसां। ओ बाबा जेड़ो भी आ मुंहिंजो मुड़ुस आ, पर चूंडियो त मदीने वारे साईं आ न। छो त महशर जे मैदान में का औरत चवंदी मूंखे मुड़ुस ॻोल्हे ॾिनो अबे, कंहिंखे अमड़ ॻोल्हे ॾिनो, कंहिंखे मासीअ चाचीअ ॾाॾीअ नानीअ सोट मासा त माइट मुड़ुस ॻोल्हे ॾिनो, पर मां क़यामत जे ॾींहुं फ़ख्रु करे चवंदुमि मां उहा आशिकाणी आहियां जो मुंहिंजो मुड़ुस भी मिठे पाक मोहम्मद रसूलुल्लाह ॻोल्हे। अल्लाह अहिड़ी भी दुनिया में नबी साईं जो आशिकाणी थी। अम्मा ज़ुनैरा भी त नबी साईं जी आशिकाणी आ। खुदा लानत करे न आसिया मलऊन ते। अम्मा ज़ुनैरा के चवनि था नबी साईं जो कलमो शर न त अखियूं कढंदा सही। जागो था, मुंहिंजी दिलि चए थी तव्हांजी मोहब्बत में 5 मिंट अञा हला, अॼु टाइम वधीक ॾियां। अम्मा ज़ुनैरा अखियूं था कढनि से अबू जहल वारा, वाह नबी साईं जी आशिकाणी। चवे थी ज़ालिम हे अखियूं त माउ जे पेट में मुंहिंजे रब मांखे ॾिनियूं, अलम नजअल लहू ऐनैन व लिसान व शफ़तैन। उहो मुंहिंजो अल्लाह जेको माउ जे पेट में ज़ुबान ॾिने, चप ठाहे। सब हिस्म रब्बिकल अअला अल्लज़ी ख़लक़ फसव्वा, जे संदन सां बराबर कया। सुम्मा ख़लक़नन नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन। तवज्जो के कलाक थी आहे पर तुझी मोहब्बत में 5 मिंट हला दो। सुम्मा ख़लक़नन नुतफ़त अलक़तन फ़ख़लक़नल अलक़त मुज़ग़तन फ़ख़लक़नल मुज़ग़त इज़ामन फ़कसौनल इज़ाम लहमा सुम्मा अनशानाहु ख़ल्क़न आख़र फ़तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। जेके कुरान वणे ॿई हथ मथे करे चो सुभान अल्लाह। अॼु लाशारी साहिबान जे ॻोठ ते क़ुरान जी रहमत जो मींहुं थो वसे।
अबू जहल तो चवे अखियूं कढंदो माए। अम्मा ज़ुनैरा चवे थी ज़ालिम भली अखियूं कढ, नबी साईं जो कलमो न छॾींदी माए। ओ मुंहिंजा तारा निकिरी विया त मूंखे परवाह न आहे, भली शीखनि सां मुंहिंजूं अखियूं कढ, पर मिठे मोहम्मद जी आशिकाणी या कलमो न छॾींदमि। मारे मारे मुझे लाश जा टुकड़ा टुकड़ा कर, मुझे जिस्म जी गोश्त जी बूटी बूटीअ मां आवाज़ ईंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अरे हे अखियूं वयूं त कुछ भी न आहिनि, मां अल्लाह जी ज़ात के चवंदमि मौला मूंखे ॿियूं अखियूं ॾे। जेको अल्लाह सॼी सिंध बलोचिस्तान में, जेको अल्लाह सॼी दुनिया जे 187 मुल्कनि में, अरब में, अजम में, बरोच में, जामोट में, हर ज़ात में, हर कबीले में लखे किरोड़े माओ जे पेटन मो रोज़ ॿार था ॼमनि। सभिनी ॿारनि जे पेटन खे रोज़ानो, सभिनी ॿारनि जे जिस्म में नयूं अखियूं केरु ॾींदो आहे? ॾाढा उन अल्लाह के चवंदमि अल्लाह नबी साईं जे कलमे जे करे अबू जहल अखियूं कढियों, मांखे पक्का मुझे अल्लाह जे खजाने में खोटी ना आहे, मांखे वरी नयूं अखियूं ॾींदो। भैया माई भी का पक्की वाह ॿियाणी मुशरिकाणी हुजे या त भॼी वञे, हाणे थी छॾा नबी साईं जो कलमो। ये पक्की मुवहिदाणी, पक्की माई वाह ॿियाणी चे भली तारा कढ। अबू जहल अम्मा ज़ुनैरा जा तारा कढिया। शुक्र कर मुफ्त में कलमो मिलियो थी, अदा कंधरन वारा कदुर कर कलमे जो। तू असांखे त कलमे जे करे कंडो भी न लॻो आहे। अम्मा ज़ुनैरा जा ॿई अखियूं निकिरी आयसि, अखियूं निकिरी आयूं, अखियुनि मां रत थी वयसि। अब ॻाल्हि पूरी कयां या दुआ घुरां? अखियुनि मां रत निकिरेसि थी, खून थो वहे। अबू जहल कावड़ में थी करे चवेसि तो ज़ुनैरा सॾु कर पंहिंजे रब खे, ॾिसां तोखे अखियूं ॾे थो। अम्मा ज़ुनैरा आसमान ॾे तके चे थी मौला रोज़ानो माउ जे पेट में 9 ॿारनि खे अखियूं तूं ॾींदो आ, मौला मांखे भी अखियूं ॾे त हिन ज़ालिम खे ॾेखारां। सुबुह थी वियो, मंझंदि थी वई, शाम थी वई, अखियूं कोन मिलियूं। तू असां हुजूं आ त बस दुआ ई न घुरूं आ, काविड़ जी वियो नथो ॾे, कंदाऊं न यार छा कयूं? अल्लाह को घुरी घुरी थकजी पियाऊं, ॿुधे ई कोन थो, असांजी ॿुधे कोन थो, पीरनि जी मोटाए कोन थो। रब तो चे ईअं न कर, मांजे दर ते देर हूंदी आ पर अंधेर न हूंदी आ। हाँ माखो घुरंदो कर, वाह अम्मा तुझी तवक्कल। शाम थी वई, सिज लगी वियो। अबू जहल तो चे माई घुरी घुरी थकजी पवंदी, मरी वेंदी, अखियूं न मिलंदई। अबू जहल के कावड़ में चवे थी ज़ालिम मारण वारो तू न आहे। तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात। अरे मौत हयाती जो मालिक मुझो रब वा, जंहिंजो कुरान में ऐलान आ व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर तूलिजुल लैल फिन नहार व तुलिजुन नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यत व तुखरिजुल मय्यत मिनल हय्य। जेको मुअल मो जिंदा कढंदो आ, जिंदा मो मुअल के जियारींदो आ, वो अल्लाह जेको कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम। जंहिंजो कलमे में ऐलान आ ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्क व लहुल हम्द युहयी व युमीत व हुवा हय्युल ला यमूत अबदन अबदा ज़ुल जलाल वल इकराम बियदिहिल खैर व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। मारींदो तू नाए, मारींदो मुझो रब। रात जा 10:30 थी विया, आखिरी वाक़ियो आहे, दुआ तो घुरां। रात जा 10:30 थी विया। अबू जहल तो चवे नौकरन के न माई जो जंजीर खोलियो, रसा खुली विया, जंजीर चे हल माई निकुर मुझी मालात मो, अंधी हूंदी है सॼी जिंदगी भिट कंदी है, तोखे अखियूं कोन मिलियो। अम्मा चेती न वेंदी सा, मां तव्हां खां पुछां थो, हिते कंधरनि जे थाणे ते पुलिस चोर खे धाड़े लगे पकड़े, वरी पोइ FIR कटे करे वरी थाने में हणी कलाक ॿिनि खां पोइ पुलिस चवे हलो निभागा ॿीहर चोरी न कजाए, FIR तुझी कटूं था, ख़त्म था कयूं, हल तोखे मां जेल में आज़ाद कयो, सिपाही को महिरबानी करे
मांखे ॿुधायो त इहो चोर धाड़ेल थाणे में भॼी वेंदो या पुलिस वारनि खे चवंदो मुंहिंजे लाइ चांहि घुरायो पोइ वञा थो चांहि पीआयो। हा साईं चवंदो हथ कटो पिया हाणे थो थाणे में वञो वॾो साहब न अचे भॼी वेंदो। हे अम्मा सुनेरा खे हिननि ॾोही सम्झो। अबू जहल तो जे माई निकिर मुंहिंजे बंगले में त अम्मा भॼे नथी। सची न चोर भॼंदो अम्मा नथी भॼे। अम्मा थी चए ज़ालिम न वेंदी सां सुबुह जी आज़ान ते मूंखे मोहलत ॾे सुबुह जो तोखे नवां तारा नयूं अखियूं ॾेखारे वेंदी सां। अब हिन माईअ जे यकीन खे सलाम आहे न। व अलल्लाहि फलियतवक्कलिल मोमिनून। मोमिन जी तवक्कल के में आ ॾाढा ॻाल्हि अल्लाह जी ज़ात में। आख़िरी ॻाल्हियूं मुंहिंजूं रात जा 10:30 थी विया। वॾेरा भोतार सुम्ही पिया। उतबे शेबे वारा मके जा भोतार अरे मलाइको ओ कैदियो वेहो तव्हां वज़ीरो नौकरो ता हिन माईअ सां वेहो। जॾहिं माईअ खे अखियूं मिलन त असांखे उथारजो। सब सुम्ही पिया। रात जा 12 थी विया। जॾहिं रब जी रहमत दुनिया जे आसमान ते लहंदी आ 3 बजे 4 बजे मुझे वालिद साहब चंदो आ हज़रत सैयद अब्दुल गफूर शाह त साईं ॿेर वारो साईं अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह जिन जी क़ब्र में जन्नत जी 70 खुशबू आई। साईं ॿेर वारो चंदो त रात जो 3 बजे सिंधी कुकड़ भी उथी बांग ॾींदा। अल्लाह जी रहमत बकरीअ खे कुकड़ खे नज़र ईंदी आ। बकरी ॾिठी तो बकरी या रात जे पहिरें पहर में निंड कंदी आ। 3 बजे रात जो 4 बजे बकरी भी उथी अल्लाह खे याद कंदी आ। जेके हरामी जानवर कुत्ता बिल्ला सूअर बगड़ गिदड़ ये रात जे पहिरें पहर में निंड कंदा न। हाँ रात जो पहिरें पहर में भौंकदा आहिनि। जॾहिं रात जो 3 बजे चोर ईंदा आहिनि वरी हिननि खे निंड ईंदी आहे। कुतनि खे रात जो 3 बजे निंड ईंदी आहे। 3:30 बजे 4 बजे हर कुत्ते खे निंड थी अचे। छो अल्लाह जी रहमत जो हेठि लहंदी आहे न। पोइ हरामी जानवर निंड कंदा आहिनि। हलाली जानवर उथी अल्लाह खे यादि कंदा। इहा हलाल जी बरकत। जंहिंजे जिस्म में घणो हलाल हूंदो न उनखे रात जो तहजुद नसीब थींदो। जंहिंजे जिस्म में हराम घणो हूंदो न उहो तहजुद न पढ़ी सघंदो। पाण फरमायूं पोइ रात जो 3 बजे माई रड़ियूं करे चए थी मौला अखियूं न मिलियूं। अल्लाह मां त तुंहिंजे नाले जी हाक हणी वेठी आहियां। आसमान ॾे तके चए थी मौला जेकॾहिं तुंहिंजी दिलि नथी चाहे भली मूंखे अखियूं न ॾे। मता सुभाणे मयार ॾे त माई कलमो पढ़ियो अखियुनि जे करे न। मौला सॼी ज़िंदगी अंधी हूंदमि भिट कंदमि पर मिठे मोहम्मद जो कलमो न छॾींदमि। अल्लाह जे अखियूं ॾे बि तुंहिंजी मर्ज़ी पर जे न ॾे बि तुंहिंजी मर्ज़ी। मुंहिंजी इज़त तुंहिंजी इज़त मौला फ़र्क़ु न ईंदो। छो त अखियूं ॾे बि तुंहिंजी इज़त आ न ॾे बि तुंहिंजी इज़त आ। हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा आलिमुल गैब व शहादा हुवर रहमानुर रहीम। हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु अल मलिकुल कुद्दूस सलाम अस्सलामुल मोमिनुल मुहैमिनुल अजीजुल जब्बार अल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून। हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फिस समावाति वल अर्द व हुवल अजीजुल हकीम। अल्लाह जी रहमत के जोश आयो। सुबह जी आज़ान थी। अल्लाह अकबर अल्लाह अकबर। रब फरमा कुन फयकून। मलाइकन को रड़ियूं निकरी वयूं। अल्लाह हाणे त अखियूं ॾे। अल्लाह फरमा मुझे हुक्म सां न माईअ खे अखियुनि में नूर मिले। माईअ खे जो अखियुनि में नूर आयो तौहीद जी बरकत सां माई रड़ करे चो नारे तकबीर। एॾो वॾो नारो है जो अबू जहल जी निंड फिटी वई। मक्के जा सरदार उथी आया चे माई ख़ैर त आहे चे अचो निभागा ॾेखाराए मुंहिंजे अल्लाह मूंखे नओं नूर ॾिनो थी। उथी आया ॾिसनि त माईअ जो अखियूं चमकनि थियूं। अरे माई ॾे ख़बर तुंहिंजूं शीखा हणी करे अखियूं तारा कढियासीं तोखे नवां तारा मिलिया नयूं अखियूं पर दीद पई थी। अम्मा थी चए ज़ालिम अॻ में जेके माउ जे पेट में अखियूं मिलियूं जाते ॾिसंदी हुयमि उते नज़र पवंदी। हाणे जेको अल्लाह साईं अम्मा मिठे